सिंध ऐं हिंद जे क़दामत ते तारीख़दाननि घणो कुझु लिखियो आहे। कुझु तारीख़दान मौरखनि हिंद ऐं सिंध खे भाउ करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त हिंदुस्तान में सिंधी ज़बान खे गहरी नज़र सां ॾिठो वञे थो ऐं तव्हांखे इहो ॼाणे ॾाढो हैरानी थींदी त हिंदुस्तान में फिल्म इंडस्ट्री में सभ खां वधीक सरमायो कंदड़नि जो बि तालुक़ु सिंध सां आहे। जॾहिं त हिंदुस्तान जी फिल्म इंडस्ट्री में डायरेक्शन खां वठी अदाकारी ताईं ज़ोर ॾसींदड़नि जो तालुक़ु काफ़ी हद में तालुक़ु सिंध सां ई आहे। हिंदुस्तान जी 350 खां वधीक फिल्मुनि में अदाकारी ज़ोर ॾसींदड़ ग्वादर हिसराणी जो तालुक़ु बि सिंध सां आहे। ग्वादर हिसराणी 1941 सिंध में जनमु वरितो। 1952 में जेको लॾ पलाण करे वालदेन सां गॾु हिंदुस्तान जयपुर हलियो वियो। ग्वादर हिसराणी 1966 खां वठी हिंदुस्तान जी फिल्म इंडस्ट्री में कमु करे रहियो आहे। बॉलीवुड मशहूरु अदाकारा करिश्मा कपूर ऐं करीना कपूर जी वालदा हिसराणी जो बि तालुक़ु सिंध सां आहे। हसीना मान जाएगी, फ़र्ज़, 10 लाख, आज और कल जैसी ब्लॉकबस्टर मूवियुनि में कमु कंदड़ जे कामयाब सिंधी न्यू ईयर मैंने भी सेलिब्रेट किया है क्योंकि मेरी माँ जो है सिंधी है। बिलेटेड सिंधी न्यू ईयर। करीना कपूर ऐं करिश्मा कपूर खे बि गूगल ते सिंधी एक्टरनि जी लिस्ट में रखियो वञे थो। 60 ऐं 70 जी दहाई में मारूफ़ अदाकारा साधना शिरदवानी जो बि तालुक़ु सिंध सां आहे ऐं हुन पंहिंजे कैरियर जी पहिरीं फिल्म सिंधी फिल्म अबाण खां कयो। कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा न कहना, माय नेम इज़ खान जहिड़ी कामयाब ब्लॉकबस्टर मूवी जी डायरेक्शन ॾींदड़ अदाकार करण जौहर जी वालदा जो तालुक़ु बि सिंधी फैमिली सां आहे। पंहिंजी मां जी एक्टर जी लिस्ट में रखियो वञे थो। क्या यही प्यार है, आवारा, पागलपन, हंगामा ऐं बस्ती जहिड़ी कामयाब फिल्मुनि में कमु कंदड़ आफ्ताब शेदवानी जे वालिद जो बि तालुक़ु सिंध सां हो। मोहब्बतें, तुम जानो, आवारा, पागल जहिड़ी फिल्मुनि में अदाकार जा ज़ोर ॾसींदड़ प्रीति झानिया जो बि तालुक़ु सिंध सां ई आहे ऐं इंडिया जी 1980 में सिंधी फैमिली में जनमु वरितो। PK 3 इडियट, मुन्ना भाई MBBS जे डायरेक्टर राजकुमार हिरानी जो बि तालुक़ु सिंध सां ई आहे। सिंध जे इलाइक़े नौशरो फिरोज़ जे मेरस में जनमु वरितो ऐं ॿियो कई ब्लॉकबस्टर मूवी जी डायरेक्शन ॾेई चुको आहे। बॉलीवुड जी अदाकारा बॉलीवुड जी अदाकारा कियारा एडवानी जी सिंधी जगजीत सिंह जी दिया जेको क़याम सिंध खां पोइ लॾ पलाण करे वियो। बॉलीवुड स्टार रणवीर सिंह जो ॾाॾो जो बि कराची सिंध सां तालुक़ु हो जेको क़याम पाकिस्तान खां पोइ लॾ पलाण करे हिंदुस्तान हलियो वियो। गूगल ते रणवीर सिंह खे बि सिंधी एक्टरनि जी लिस्ट में शामिलु कयो वियो आहे। अदाकारा तमन्ना, आरती जावड़िया, अदित कुमार, हरीश शिवदासानी, राजकुमार, अजीत वाजवानी ऐं साबिक़ु क्रिकेटर अज़हरुद्दीन जी घरवारी जो बि तालुक़ु संगीता बजराणी जो सिंध सां ई आहे। तॾहिं त सिंधी नौजवान आनंद आहूजा सां शादी करण खां पोइ सोनम कपूर खे बि गूगल ते सिंधी अदाकारनि जी लिस्ट में रखियो वञे थो। हिन खां अलावा बॉलीवुड फिल्मुनि में हाईवे फिल्म आलिया भट्ट जी मशहूर में बि सिंधी गानो पिणु रखियो वियो आहे। मूंखे तख़्त छॾायो, तक़दीर बणायो फ़क़ीर गानो शामिलु आहे। जॾहिं त जल फिल्म में गानो हलड़े सॼण मूंखे पिरी थो सॾे त हिंदुस्तान जा सभ खां वॾे कॉमेडियन जॉनी लीवर जो कॉमेडियन उस्ताद बि सिंधी आहे जेको बार बार इन ॻाल्हि जो एतिराफ़ भी करे चुको है। जिनकी उंगली पकड़ के मैं मिमिक्री सीखा हूँ वो 2 गुरु हैं मेरे, दोनों सिंधी हैं। जिसने सिंधी से सीखा होगा वो सोचिए कहाँ से कहाँ जाएगा वो। आज मैं नंबर 1 पोजीशन में हूँ। लोग कहते हैं मिमिक्री स्टैंड अप में जॉनी भाई जो है वो नंबर 1 पोजीशन में, जो सिंधियों से सीखा है वो नंबर 1 पे जाएगा। सोलंकी ऐं आसिफ सोलंकी डेली सिंध TV यूट्यूब चैनल
कराची।